सब सारोड़ियूं ऐं यादूं मूंखे इहो एहसास ॾियारीनि थियूं त ॼण मुंहिंजे इर्द गिर्द दुनिया आस्ते आस्ते भुरी टुकड़ा टुकड़ा थींदी पई वञे। कॾहिं कॾहिं राति जो देर सां हिकु ॼातल सुञातल फ़िक्र सां पंहिंजो सीनो भरियल महसूस करियां पियो। रकीबनि जो रुझान असांजे तरफ़ थी वियो। रही मां सोचां पई त ॿारनि जे लाइ मुंहिंजे दिलि में हाणे का बि जॻह कान्हे ऐं इन खां वधीक मां उन्हनि सां मोहबत करे ई नथी सघां, छो त कंहिं बि शइ जी सम्झ लाइ हिते कुझु बि नथो थिए। मूंखे हुननि जे मामलनि खां परे रहणु घुरिजे। नाक़ाबिले माफ़ी ग़लतियूं जेके मौज़रत जूं मुस्तहिक़ न आहिनि हूंदियूं से तूं कॾहिं बि करे कोन सघंदी, पर अणचयल गुनाह शायदि तो मूंखां वधीक कया आहिनि, जिन जे लाइ तोखे पाण खे संभालणो पवंदो। मिशाल बेगम, मां तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी सघियसि। मिशाल, असांजी परवरिश में का बि खोट न आहे। असां वॾी ईमानदारी सां पंहिंजी ॿिन्ही धीअरुनि जी परवरिश कई आहे, हुननि खे सम्झ जा धाणा फकाया आहिनि ऐं हिन दुनिया जे मिड़ई पासनि जी हुननि खे आगाही ॾिनी आहे। जेकॾहिं इहो सभु ग़लति आहे त पोइ असांजूं नियाणियूं ग़लति आहिनि। ॻाल्हि नियाणियुनि जे ग़लति हुजण जी नाहे, ॻाल्हि हुननि जे मुस्तक़बिल जी आहे। हू जंहिं जज़्बात ऐं कैफ़ियत में वरतल आहिनि उन में किथे मिटी जे थांव जीअं टुटी न पवनि। न मिशाल, मां इन नज़रिए सां न पियो ॾिसां, पर मां इन नज़रिए सां पियो ॾिसां त हू पंहिंजी ज़िंदगी जे लाइ केतिरियूं संजीदा आहिनि ऐं उन जे लाइ केसि ताईं अॻिते वञी सघनि थियूं। जे मञी वठिजे त हू सही आहिनि, पोइ जंहिं ते हू हथ रखनि रांदीग जी हुननि खे असां वठी ॾींदासीं। हा, पर रांदीको बि त सोचे सम्झी मयार जे मुताबिक़ वठंदा आहियूं न। ही ज़िंदगी जा हम सफ़र आहिनि, बिना परखण जे कीअं हा कबी। मां बि त इहो ई थी चाहियां न। तूं छोकिरियुनि सां पंहिंजो रवैयो बहितर कर, मां सभिनी मामलनि खे ॾिसां थो। छा करणो आहे, कीअं करणो आहे, इहो मुंहिंजो मामिलो आहे। ॿई घर खां निकिरी वयूं आहिनि बिना ॿुधाइण जे। तूं ईअं कर, डिनर में हुननि जे पसंदि जूं डिशिस ठाहे वठ, मां खेनि फोन करे थो वठां। ऐं हा, जेकॾहिं मूं मिसकीन खे हिकु कप चांहि जो मिली वञे त दुआऊं ॾींदुसि। जी सरकार, हाणे थी ठाराए वठां। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।